झगड़ो कयो अथई? बची वियसि, पीछो कंदड़ वारे खे घुटो ॾिनो, हाणे ख़बर न आहे बची वियो अलाए मरी वियो। न नवाज़ न, झगड़ो न कर। को मारे वञे त पंहिंजे बचाव लाइ बि ॾकिया। ॾिस, जहिड़े में जेकॾहिं ज़ख़्मी थी पए त हयाती खे ख़तरो अथई। साइण, मूंखे ना हिकिड़ी इजाज़त वठणी हुई। तूं मुंहिंजो ऐं मुंहिंजी हयातीअ जो मालिक आहीं नवाज़, त पोइ मोकल छाजी आहे? साइण, मुंहिंजी ज़िंदगी ऐं वजूद जा इख़्तियार तो वटि आहे, इन करे इजाज़त वठणु ज़रूरी आहे। छाजी इजाज़त? साइण, चाहियां थो त सऊदी हलियो वञा। मूं बि असां फ़ोन ताणी महदूद थी विया आहियूं। फ़ोन त उतां बि थी सघे थी। पोइ तूं ॿिए शहर हलियो वञ, देवरीअ जो त हुनर अथई न, कुझु मां बि मदद कंदी सही। पर साइण, सऊदी छो न? तो को मौक़ो मिली बि वञे, थी सके पाण मिली बि वठूं। नवाज़, लॻे थो त अदा सही थो अचे, अलाए छा। हाणे मां फ़ोन रखां थी, अलाह जी पनाह में हूंदे। शहरबानू जी हाँ भला ये बनी का चक्कर ले चा तेसे तुम मानी को बोते हो, ठीक है? भले चक्कर हणी अच, पर ख्याल सां। उते ना तो वेठा न मुझे इंसार में क्यों तो सोच रोजी द काउंस बाकी न त छा। और ये रहा के नहीं पोना जेड़े रही। हेलो जी बाबा, छो बाबा खैरता है ना बाबा? खैर में तो घुरायो अथसि न। ॿुध बाबा, इहो किथे ने सरदार को वॾो फसाद या को मसलो त पैदा कोन कयो आहे न? माना तो को मामलो बड़ी गंभीर आहे। अल्लाह न को बांधी बाबा, अल्लाह पर्दो रखंदी। छा चयईं? हे आई जी घुरायो सरदार जी शिकायत हूंदी। मूंखे इहे थो लॻे। नौकरीअ खे त ख़तरो न अथसि। अरे मां को कानून दान हा जो नौकरियुनि जा कानून ॼाणा थो, मूंखे कहिड़ी ख़बर त मसइलो छा आहे। जे न ईअं आहे त पोइ त हड़ हली वेंदी। चयोमांसि त बाबा न फिटाए ये वागू न वागू ईअं सम्झ त मांगर मच्छर ई नथी। न न, नवाज़ नथो मरी सघे न। नेठ वञी निकिते न कराए न रिश्ते में रोलाड़ो। हाँ मासी, मूंखां सवाइ फिज़ा ॿियो कंहिंजी थिए इहो मां थियणु कोन ॾींदुसि। तुंहिंजी भाषा या तू मुल्क जो वाली आई। मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजे नाले आहे। हक़ दिमाग़ त दुरुस्त अथई। मासी, तो ई त मां खे चयो मंगणी जो। थी त न आहे न अञा। हिन में छा आहे, हाणे थी सघे थी मंगणी। मां चवां थी बकवास बंदि कर ऐं हाणे हलियो वञे था। मासी, मां बकवास न थो कयां, मां अर्ज़ु थो कयां। मुंहिंजो अर्ज़ु मञ, पोइ मां हितां हलियो वेंदुसि। बक मासी, मूं कमीशन जो इम्तिहान ॾिनो आहे, इंशाल्लाह जल्द पास थी वेंदुसि। जेकॾहिं शर्तनि तां फिरी वई आहियां पोइ इहा त मूंसां बेवाजिबी चइबी। ज़्यादतुनि जो अज़ालो केरु कंदो? इन जो अज़ालो मां कंदुसि। मासी, मां माफ़ी खां पोइ बि
मूंखे तितकार न इन जो ज़ालो मां कंदुसि। जॾहिं ऑफिसर थिए न पोइ सोचींदसि। मासी मासी सम्झ त आहियां ऑफिसर, फिज़ा सिर्फ़ मुंहिंजी आहे। गुलाब जे गुल सां पहिरियां गुरड़ी कर, इहो वात साफ़ करे पोइ मुंहिंजी फिज़ा जो नालो वठ। सही, दिल जी ॻाल्हि मञ मुंहिंजी। बसि चवां थी वञ, छॾ पेचर। ठीकु आहे। मासी हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। जेकॾहिं मुंहिंजो रिश्तो फिज़ा सां न थियो न, पोइ तूं ऐं फिज़ा न हूंदव। पोइ भले मूंखे केॾी बि आज़माइश जो मुंहुं ॾिसणो पवे। वाह जो हिन छोरे मां फाती आहियां, कीअं जान छॾायांसि, गिरफ़्तार करायांसि। हीअ सुधरंदो ई कोन। यो हाल वालो अच्छा आयो कमदार हथ आयो पर किस्मत भलीअस जो बची। आखिर केस ताईं भॼंदो कमदार, जिथे बि ॾिठोमांसि हिकिड़ी गोलीअ जो शिकार कंदोमांसि। तव्हां को फिक्र न कयो। बस गोली तो शिकार को तो अरे हेॾा ॼणा बचणा तव्हां को भॼी वियो मारियो सावधान के कम चाहींदा आहियो। हाणे सभु कुझु मूंखे करिणो पवंदो, मूंखे हिनखे अंधक आकदुसि वाह पुजारे मोला साथ यो नवाज़ मुखा कीअं थो बचे। महिरबानी अमड़। मां सदको अड़े अब्बा इनमें महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मुंहिंजी त दुआ आहे अलाह उहो ॾींहुं जल्दी आणींदो तूं पहिरें सही हलंदे घुमंदे फिरंदे। आमीन। अमड़ मूंखे माफ़ कजांइ, मूं तव्हांखे ॾाढो रंजायो आहे ऐं मां माफ़ी जे लाइक़ु बि न आहियां। मूंखे माफ़ कजांइ अमड़। ना अब्बा
अॼु जेको तूं मिठो थी ॻाल्हायो आहे न त यकीन कर जेकी मुंहिंजा फटो आहे न सभु छुटी विया आहिनि। ॾाढी ख़ुशि आहियां। अलाह साईं तोखे वॾी ॼमार ॾींदो। घणो न सोच, छो जो हारियल खीर वापसि थां में न ईंदो। मां साथ वारस वेठो ई हुजे या वञी? वे वे मासड़ सराह कहाणी आहे तोसां। हुकुम कर बाबा, हिकु सलाह चा 100 सलाहूं। वारस वेठो आहे। मासड़ ज़मीन जी वोड़ ॾे। वोड़ ज़मीन जी? अमा ज़मीन मूंखे विकिरो करणी आहे। ना भाउ, छरियो थियो ई छा? न मां मूंखे 10 लख कर्ज़ ॾियणो आहे ऐं हचा मां मूंखे जान छॾाइणी आहे। कर्ज़? कंहिंजो कर्ज़ आहे? आहे मासड़, बीमार थियो आहे न त एहसास बजाए मूंखे कर्ज़ जी धमकी मिली आहे। ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं तूं ज़मीन विकिरो कंदे त पोइ खाईंदासीं किथां? अमा अल्लाह मालिक आहे, तुंहिंजी दुआ सां मां ठीकु थी वियुसि न त मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदुसि। यूसुफ, मां तो जोन जलियां, जेको मिलियो तुंहिंजे कर्ज़ में। अब ॻाल्हि ॿुध, मां बि हवेली में कोशिशि कयां थी। अलाह कंदो कुझु मूंखे उतां मिली वेंदो, बसि पोइ तूं उतां कर्ज़ लाइ। न मां 10 लख पटीअ ते ॾिबा, तॾहिं आफ़त टरंदी, न त इहा आफ़त कोन टरंदी। ऐं पोइ मां काज़ीअ सां मिलंदुसि। काज़ी सां छो? साणस मशवरो करणो आहे। उमिरि भर जे लाइ मूंखे हाजो थियणो। अलाए छा पियो चवे यूसुफ, चिटो त चओ। मासड़ चिट्टो पोइ चवंदुसि, तूं ज़मीन लाइ वोड़ ॾे। काज़ी वारी ॻाल्हि त आउं सम्झी वई आहियां। छा सम्झी कंदी मां? ना मां जेको तो सोचियो आहे न, मां तोखे ईअं करणु न ॾींदसि। कहिड़ी बि आहे, कीअं बि आहे, बसि हाणे हुनखे तोसां गॾु ई रहणो आहे। सोणी खे अलाह साईं मुसरो ॾींदो, बसि हुनखे अलाह साईं सम्झ ऐं सोच ॾींदुसि। तूं जज़्बाती तुर न थींदो कर। न मां हिनखे साञाव कोन ई थी, मूंखे ईअं करणो। वाकई तुला ॿिन्ही बूटो ॿारियो आहे त साड़ियो बि आहे। लॻे थो त हाणे तव्हां ॿई मूंखे साड़ींदा। कमदार, हाणे ॿुधंदे संदसि बरड़ोट। गोखजी पातो ई गोखजी ॿीहर ॿारो टकड़ंदे। कमदार, जेकर कंहिंजो दाणो पाणी हूंदो न त हज़ारे माण्हू जेलनि मां बची पचंदा आहिनि। खुटायोसि दाणो पाणी, न त असांजो दाणो पाणी खुटी वेंदो। हिन भेरे ख़ुशीअ जी ख़बर मिलंदी। हाणे जल्दी वञो, कमु करे ॾेखारियो। खाली इहे ख़बरूं कोन पढ़ो, सम्झव? न त वन धक कंदो माव, वन धक उजाड़े मौला। न त वाहिद लॻे थो त पुलिस आहे। हा सही न, पुलिस खे सनम साईं मोकिलियो थो। हाणे देखियो, तव्हां हलो ने, हलो हलो, भॼो भॼो। सरदार साहब, मां थाणे मां थो ॻाल्हायां। ख़ैर त आहे न? इहो घबरायल छो थो ॻाल्हाई? ख़बर ई अहिड़ी आहे। भला का ख़ासि ॻाल्हि आहे छा? ख़तरनाक ख़बर आहे। ख़तरनाक? अव्हांजो सौट शहबाज़ ख़ान हो न? हा बिल्कुलु हुयो। क़तल थियो? हा थियो हो। इन केस में अव्हां बि जवाबदार हुयो। पर इहो केस त ख़ारिज कराए छॾियो हो मूं। फाइल न थियो, लावारसीअ में बंदि थी वियो हो। हाणे ॿी टे खे छॾ, इहो ॿुधाए त मूंखे करिणो छा आहे? पंहिंजी ज़मानत गिरफ़्तारीअ खां अॻु मंज़ूर कराए। ज़मानत? जी हा। तेसी ताईं एहतियात कयो, छो जो मातल कोरट सगोरीअ वारंट कढिया आहिनि। वारंट? बिना देर जे ज़मानत जो बिलो कयो, न त पुलिस खुदि तारुक में अची वेंदी, न त SSP साहब जे चवण ते पुलिस पहुची वेंदी। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी SSP साहब? वरी तहरक कोरट सगोरीअ खेसि बाउंड कयो आहे। ठीक मां सम्झी वियुसि। मुखबिरी करण जी महिरबानी।
अरे ईअं कर, ये मूंखे कागज़ पहुचराए। ठीकु आहे साईं, मां कागज़ कमदार वटि पहुचाए वेंदो। ठीकु आहे, भली कमदार वटि छॾे वञ। पर मुंहिंजी पारत अथव। एसपीअ जेको साहु खयों सो खयों। सच चवंदा आहिनि, खून जी खतूरी कॾहिं लिकंदी न आहे, पर जेकॾहिं वरी बि ज़ाहिर थी पई न त मिटीअ जो ढिग मथां विझी वरी लेटे छॾींदोमांसि कोन। अरे कमदार हजे छो तो सरकाए विधो थी। साहब मूं कुझु बि कोन कयो आहे। मूं किथे चयो आहे त तो कुझु कयो आहे? त पोइ पुछे छो पियो आहे? कागज़ ॼणा आरे सघे। मार ख़ुदा जी पवई, साहु कुझु हुई ॿुधाई था त कागज़ ॼणा आहिनि। कमदार तूं बीठे ई कोन, हाणे स्कूटर जे तेल जा पैसा ॾे त मां वञा। अरे मूंखे किथे आहे तेल जो तोखे जा? पाण सां तेल गॾु खणी घुमंदो या छा? चङो ठीकु आहे, तूं नथो ॾे त मां सरदार खां पाण ई वठंदुसि। ही वठु कागज़, सरदार खे ॾिजांइ। पर हिन में आहे छा? वारंट ऐं कोर्ट जा कागज़ आहिनि। वारंट? हा, सरदार जे गिरफ़्तारीअ जा वारंट थी। जल्दी जल्दी पहुचाएसि त ज़मानत कराए, न त रेस थी वेंदुई जल्दी गिरफ़्तार। सरदार साईं जी गिरफ़्तारी? ठीकु आहे, ओके, मां हाणे हलां थो। बाबा वहलू न वञो, अहिड़ी काई बि ॻाल्हि नाहे। मूं कुझु बि नाहे कयो। मॉडल कोर्ट सगोरी पुराणा केस उकिलाइण लाइ पाण कदम खयो आहे। बाबा वञा ई ॿार, तोखे ज़माने जे लहन जी चाड़नि जी ख़बर रही कान्हे। कोर्ट सगोरीअ तॾहिं केस उथलायो जॾहिं तो सरदार सां तलख़ थी ॻाल्हायो। तलख़ कोर्ट सगोरीअ पंहिंजा इख्तियार आहिनि बाबा। रही ॻाल्हि सरदार सां तलख़ थियण जी, संदसि ॿोली त ॿुधो। हू सरदार आहिनि ऐं असीं राज। हू कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए सघनि था सन। हू अंग्रेज़ी कनि, उर्दू कनि या सिंधी, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए सघनि था। संदन मर्ज़ी आहे। मूं संदसि रविश जी ॻाल्हि कई आहे मां। मूं बि त दे इहा ई ॻाल्हि कई। खेनि केरु रोकींदो? बाबा नौकिरीअ जो इहो हरगिज़ मतिलबु कोन्हे त माण्हू उते झंक झर सां विढ़ंदो या उते माण्हुनि सां हरू भरू पिटाईंदो। कहिड़ो ज़रूरु आहे बाबा? इज़त सां बसि नौकिरी करे, अलाह ना करे सना। मूं पक्ष कयो अथई जो मां हाणे फिटायां थी। उहो ॿियो मसइलो आहे। छा में ॿियो मसइलो आहे? संदसि आनकी भरियां त सही आहे, न त ख़राबु आहियां। कंहिं चयो त तूं आनकी भर, इज़त सां नौकिरी कर। हा न तो बाबा मुंहिंजी सलाह वठी तकरार कर सुठी ॻाल्हि न आहे। बसि नौकिरी कर इज़त सां। जेको कारो नाम हूंदो आहे न वासेगो, मरंदो मरी वेंदो, पंहिंजो वेर हरगिज़ कोन छॾींदो आहे। जिते बि मिलियो, जॾहिं बि मिलियो, डंग हणंदे देरी कोन। इज़त ज़िलत ऐं ज़िंदगी रब जे हथ में आहे बाबा, सरदार जे हथ में नाहे। बिलाश बाबा बिलाश, रब वॾो आहे, पर रब पाक फसाद फैलाइण खां बिल्कुलु कतई मनो कयो। मूं कहिड़ो फसाद फैलायो आहे? IG साहब ताईं पाण शिकायत कयईं। हू त अटकल बाजियूं कंदो। SP मर्द आहे। मर्द 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 अड़जी वई आहियां मां हिन सोच खां।
मूंखे ॿुधायो छा औरत घटि आहे मर्द खां मां? वज़ाहत कोन थो कयां पर घटि सम्झी वञे थी। मूंखे सरदार सां मिलणो आहे। छा लाइ मिलंदुसि? ठाह करण जे लाइ। ॿियो कहिड़ो अछो मोकिलण थो वञासि। ना आहे ज़रूरत, हुनखे मोकल आहे, जेको वणेसि सो करे। हाणे असांखे हिते न अचणु घुरिजे। थी न वञो वञ धक उजाणे मोला। वाकई छापे जे मथां छापो असांखे कढ। त पोइ मिल न सरदार सां? अलाए छा थियो आहे सरदार साईं खे। हाणे को ॿाहिरि निकिरे ई कोन थो। वञा त मिलां त आख़िर मिलां कंहिंसां? त पोइ खुद असां न्यापो करींसि न, कमदार आहीं। मुराद कमदारी भई ख़बर न आहे हाणे त उठो अलाए कहिड़े पासे नथो लेटे। हाणे त क़त्ल जी FIR बि कटिजी वई, पोइ बि कुझु कोन कई। वेर थो वठे सरदार। छा ख़बर वाहिद हीअं बि हुजे? हा कमदार, मूंखे बि हीअं थो लॻे, न त FIR ई न कटिजे हा। इन ASP सनम जी दॿ सां बि होतार बीणो थी वियो। हा पाण बि कटायईं ऐं असांखे बि। हाणे सरदार बि नाराज़। कमदार सरदार जे अॻियां ASP आहे छा? बाक़ी कहिड़ो घोड़ो पियो अथसि। असुल दिलि त मुंहिंजी चवे थी कयांसि वञ धक उजाणे मोला। पोइ हिकु मन वञी ॼा थो पुलिस खे मुंहुं। वञ धक त हमले में ई थिए। हाणे त हथाणंदो। सरदार कंदो सरदार, छो त सरदार बाबा अबो अम्मा आहे। अबो चवीसि, अम्मा न आहे। कमदार जे लाइ ॿई आहे बाबा। हाणे हाणे दंद लॻे थो दंद अठेड़ी कयां न चौंक टेड़ा। वो खे जॾहिं खुटी खणंदी आहे न उहा छिकारनि सां घर कोन ईंदी आहे। मिलां थो सरदार साईं सां। बाक़ी न ASP सनम सां मिलण खां बहितर आहे त मां जेल हली वञा। पोइ जाने मोला। माण्हू ऐं मौसम जे मटिजण में देर नाहे थींदी। कॾहिं ताकियूं ॾियनि, कॾहिं खुला दर दोस्तनि जा। मां भितनि सां पई ॻाल्हायां छा? कॾहिं सिर घुरण जा वाइदा हुआ, हर हुकुम मञण जा वचन हुआ। कॾहिं दरिया ऐं अॼु त अॾु बि न। मूं सोचियो बि न हो त तूं ईअं थी वेंदे। ख़बर हुजे हा त पेची न पाया हा। कॾहिं मिहार हो, कॾहिं पुनू त कॾहिं मजनू। पंहिंजा मिट माइट छॾिया हिननि ॾींहंनि जे लाइ। नूरी पेर ते अची न त यूसुफ अॼु बि साॻियो आहे। कहिड़ा पेर ख़राब आहिनि मुंहिंजा? हा पोयां पेर त तो कया आहिनि न। ऊंधा खां सोजरे न, सोजरे खां ऊंधा ॾे। हाणे अखियूं खुलियूं आहिनि त नाफरमानी जे दरिया में खोता पे खाधम। जेको पंहिंजो थियो न अखियुनि ते, न त दर खुलियल अथई। ॾिस यूसुफ, मूंखे न छॾ। छॾींदुसि। मूं लाइ संग खोड़ 10 संग मिलंदा यूसुफ खे। अम्मा खां माफ़ी वठी थी त ठीकु, न त तूं मुंहिंजे लाइ मरी वई। केरु संग ॾींदो अध माण्हूअ खे? मां माफ़ीअ खां माइट क़बूल कंदीअसि। अरे हेना इच्छा में अध माण्हू आहे। तूं बि ख़ुशि थींदी हूंदी आहे त मां माफ़ी वठंदसि। हिन खां त बेवा भली आहियां। अरे हल कार ज़बानी चिबरी। तरस त सही, अचां थो इन बेसाखी सां मथो थो फाड़ियां। करायां थो बिना तोल जे डांस अॼु तोखे। यूसुफ अबा लाखे मन छुपाट करे वे। तूं ई बीमार लॻो पियो आई। यूसुफ खे मंडो थी चए, अधु माण्हू थी चए। बस कर, मूं तुनखे दिलि सां माफ़ करे छॾियो आहे न। अलाह जी साञा ॾींदुसि। अम्मा कोन सिखंदी जेसीं ताईं हिनखे सेखत कोन ॾींदुसि। तलाक छा चई? न भाई इहो कमु कॾहिं बि न कजां। सही थी वेंदी, सभु जितारा सभु सही करे छॾींदी। कान हाणे कुझु नहीं।
हे अम्मा भई वे ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।